अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, चोहर जमाली में ॻोठ उस्मान जमाली जे रिवासिन ऐं चोरी जे इल्ज़ाम हेठ आयल गफूर जमाली पुलिस खिलाफ़ एहतजाज कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर कहर मौजूद हुननि चयो त झोक पुलिस हथां गिरफ़्तार कयल जवाबदार फैज़ान जमाली खां वरितल वीडियो बयान में मूंखे ॾोहारी सरगर्मी में मुलवस ॼाणायो वियो आहे, जंहिंसां मुंहिंजो को बि तालुक़ नाहे, न वरी कंहिं ॾोहारी सरगर्मीअ सां मुंहिंजो को वास्तो आहे। चोहर जमाली पुलिस साज़िश तहत जवाबदार खां मुंहिंजो नालो खणायो आहे, जेको सरासर ग़लति आहे। पुलिस मूंखे फासाइण चाहे थी। हुन SSP सजावल ऐं ॿियनि इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हुन मामले जी जांच करे ॾोहारी सरगर्मियुनि खां मूंखे आजो करार ॾेई इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।